नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़िकार वाहूचे जो सलाम क़बूल कंदा। अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहियूं उहा आहे सिंध असेंबली। ऐं सिंध असेंबली उहा असेंबली जंहिं पाकिस्तान खे क़ाइमु कयो, जंहिं पाकिस्तान जे लाइ रेज़ोल्यूशन पास कयो, जंहिंमें क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह अची उनजी कार्रवाई हलाई ऐं पाकिस्तान जी पहिरीं असेंबली तौर बि सिंध असेंबली खे एज़ाज़ु हासिलु आहे। उन असेंबली में जेको सिंध जी बजट 2019 ऐं 20 ते बहस जारी आहे। उन बहस जे दौरान जेके असांखे सूरत हाल नज़र अची रही आहे उहा मेंबरनि जे तरफ़ां जेका अदम दिलचस्पी आहे। अॼु बि ऐवान में पीपल्स पार्टी जे 99 मेंबरनि मां ऐं मुखालिफ़ धुर जे टोटल मेंबरनि मां 163 मेंबरनि मां फ़क़ति 56 मेंबर ऐवान में मौजूदु हुआ ऐं 2 दफ़ा असेंबली जो कोरम जेको आहे उहो टुटी वियो। इन मां अंदाज़ो लॻायो त सिंध असेंबली जंहिंजा जेके मेंबर आहिनि उहे आवाम जे मसइलनि जे लाइ केतिरी दिलचस्पी रखनि था। उन्हनि खे बजट जे हवाले सां का बि ख़बर न आहे। उहे रुॻो अचनि था सरकारी धुर वारा जंहिंजो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे, उहा वफ़ाक़ी सरकार ते तनक़ीद कनि था ऐं जेके अपोज़िशन में आहिनि GDA वारा आहिनि, MQM ऐं तहरीक इंसाफ़ वारा, उहे पीपल्स पार्टी ऐं आसिफ़ अली ज़रदारी ऐं उन जे लाॻापियल जेका फैमिली ऐं ख़ानदान आहे उन ते तनक़ीद कनि था। फ़क़ति तनक़ीद ॿिन्ही धुरनि ॾांहुं पंहिंजी क़यादतुनि ते थिए थी, आवाम जे मसइले ते का बि ॻाल्हि ॿोल नथी थिए। ईंदड़ ॾींहंनि में कीअं सिंध खे तरक़ी वठाइजे, तालीम खे कीअं बहितर कजे, सिहत खे कीअं बहितर कजे, रोड ऐं रस्तनि खे कीअं बहितर कजे, गुरबत कीअं ख़तमु कजे, इन हवाले सां सरकारी धुर तोड़े मुखालिफ़ धुर जो मेंबर को बि तजवीज़ ॾियण लाइ तयारु न आहे। पर हाणे हिकु क़दम अञा अॻिते वधी सिंध असेंबली जी सूरत हाल इहा थी वई आहे जो अॼु बि जॾहिं के मेंबर तक़रीर करे रहिया हुआ त अक्सर मेंबर हिक ॿिए सां कचहरियूं करण में मसरूफ़ हुआ ऐं कंहिं बि मेंबर जी तक़रीर ॿियो मेंबर गौर सां ॿुधण लाइ तयारु न हो, छाकाणि त संजीदह रवैयो ॿिन्ही धुरनि जो न सॼे बजट जे दौरान असांखे नज़र नथो अचे। ऐं कंहिं बि सहाफ़ी हिन सॼे इजलास जी कार्रवाई ॾिसण खां पोइ इन राय जो को बि सहाफ़ी न आहे त असेंबली का संजीदह माण्हुनि जो घरु आहे, पर असेंबली ईअं थो लॻे त ॼण हिकिड़ो कुश्ती घरु आहे या को अहिड़ो रांदि जो मैदान आहे जंहिंमें ज़ुबान जो जेको अख़लाक जो रवियनि जो जेको तक़दुस आहे उहो बि पामाल थी रहियो आहे। इहा ॾाढी हिकिड़ी ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। पर सभ खां वॾी ॾुखोईंदड़ सूरत हाल इहा आहे त सिंध असेंबली जो स्पीकर ते करप्शन जा केसिस आहिनि, नेब हटा गिरफ़्तार आहे ऐं सिंध असेंबली जे स्पीकर जे चेंबर खे सब जेल करार ॾिनो वियो आहे। इहा असेंबली जे तक़दुस जे हवाले सां तमामु वॾी ख़तरनाक क़िस्म जी ॻाल्हि थी आहे ऐं पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं बि असेंबली खे जे चेंबर खे स्पीकर जे चेंबर खे अॼु ताईं सब जेल करार न ॾिनो वियो आहे। इहो बि सिंध असेंबली ई आहे, पाकिस्तान जी बानी असेंबली जंहिं ते इहो दाग़ लॻणो हुयो ऐं उहो लॻी चुको आहे। ऐं वरी ईंदड़ प्रोग्राम में अव्हांखे खोड़ सारियूं सिंध असेंबली जे अंदरि जेके ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं उहे बि ॿुधाईंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़िकार वाहूचो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।